छा तो करे भला ॿुधाए न हिसाब चङी तरह नथो अचे त पोइ लियाकत जो फसल जो हिसाब कयो मां हुन जो रुपयो नथो बचे अञा 26,023 रुपया 50 पैसे जो कर्ज़ाई थी उहो बि कर्ज़ाई आहे उहो कर्ज़ाई आहे यादि कंदो तोवारो भाउ बि कर्ज़ाई आहे मारो भाउ ऐं खीरो बि कर्ज़ाई थी 13.5 रुपयनि जो बाक़ी असांजे छा कॾहिं वरितासीं कर्ज़ पर सभु जंहिं महिल ते कर्ज़ न छॾींदो मां छा भाउ छा कहिड़ो छा मसलो आहे भोतार जंडू खान इहो ई थी कहिड़ी जेको कुतनि जो खाधो खणी वियो तवारो इहो थी हो अरे जेको मुंहिंजो कल राति बि कुता बुख ते टियों में पिस्ता बादाम अखरोट नेज़ा तूं कुतनि खे ॾींदो आहे खाइण जे लाइ सभु खणी ड्यूटी ॾिनमि कुता चङी तरह संभाल ॻोल्हियो मांसि न साईं हे ज़मीन संभाले चुप कर अने चुप वारी कूड़ तो नहीं चुप चुप मूंखे पहिरियों पहिरियों हिन सां ॻाल्हाइण ॾे तोखे चयो आहे तूं जानवर खे चङी तरह संभाल हिनखे चयो आहे ज़मीन संभाले हाणे तुंहिंजो ग़लती आहे न तूं साईं मां जो ग़लती कराए अरे अरे चुप ला मां जमरे मुक्त जे कुतन जे बला खादान चबल चई बोतर मां जो चा बोतर ये चबल उखरोट भी खाए तो बादाम भी खाए तो पिस्ता भी अरे मां जो कुतो कलर ॾिसा पे चल न पियो खड़ी सके एडो डबरो थी वियो कॾहिं में कुतन जो खाधो कुता खाईंदा मां त इंसान हाल कुतन जो खाधो खणी केर वियो आहे मां काथे खणी बोतार साईं मां तव्हांखे चवां बि हेड़ा माण्हू न मां हिनखे सज़ा ॾियां थो न बस बस मां तो तुंहिंजो कम हाणे ख़तम थी वियो हाणे तूं ॻाल्हि ॿुध तुंहिंजे करे मां मोचड़ा खाधा भोतार झंडू खान को वरी ॻाल्हि ॿुध हितो जो आहे न गोठ जो आहे न मां सही बचो हाणे तुंहिंजो अच्छा गोठ जो हां गोठ जो नओ नौकर तव्हांजो थियो मूंखे नथा सन हल्को हथ रखांसि न साईं तोखे मां बीहायो हुयुमि मां असल में हे हुयो कमकार करे पे संभाले पे तोखे मां भर में बीहार मां हेल्प करे सा तोखे हे चे पे तो वने खाधो ॾे न वरी तूं पाण खाए तोड़े साईं पिस्ता बादाम रोज़ तोखे पगार ॾिनो से तोखे हर ॾिनो से मां तोखे ॾिठो बि न हुयो मूंखे सिर्फ़ न ॿुधायो मां हमरा रखी छॾियो आहे मां कॾहिं लड़ी आयो तुंहिंजे मथां पोइ एॾो इतबार करे तोखे असां रखियोसीं एॾे मुंहिंजे कुतनि जो एॾो क़ीमती जेको खाधो मां बादाम पिस्ता तूं खाधा मसलो इहो आहे न बोतार आए त वेल न ग़रीबनि जा बच्चा बुख ते मरंदा तुंहिंजा कुता बादाम खाइनि था इहो तूं कहिड़ो फ़ैसिलो करे त छाजो इंसाफ़ आहे हिन कोट में तुंहिंजो ॿियो बादाम घणा हुया न रूह सुरके पियो घणा हुया त मुंहिंजे कुतनि जा हुया छा तुंहिंजा हुया छा कुतनि जे अॻियां खाधा कहिड़ो तुंहिंजे अॻियां खाधा न पोइ मां कुतनि खे ॾियां थो मुंहिंजो मर्द जेतिरो बि ॾियां अरे पोइ घणा ॾियां थो त मां पंहिंजे कुतनि खे ॾियां थो न छा तुंहिंजे छा भला 1.5 किलो बादाम 1.5 किलो अखरोट 1.5 किलो नेता घटि में घटि 10,000 जो माल रोज़ कुतनि खे खाराईंदो चाचो खमीदो पाड़े में सुम्ही पियो राति बि उन जा बच्चा बुख ते में उन ते कॾहिं चांवरनि जो थाल मोकिलियो थी झंडू खाना अरे मुंहिंजा कुता क़ीमती आहिनि उहे छा क़ीमती आहे इंसान क़ीमती न आहे कुतो क़ीमती आहे हाणे ॻाल्हि ॿुध तूं जेको आहे असां नमक खाई वियो आहे तोखे मां जेको हाणे नॉर्मल सज़ा ॾियां थो जेको हुजे मां जेल मोकिलियां सा हाणे तूं कन कोशिशि नमक काथे आहे साईं पिस्ता बादाम अखरोट नेज़ा मां बीठो आहे न झंडू खां खाई खाई सुजी पियो आहे साईं ॾिसो त साईं कन कोशी वरी छा आहे इहा ख़बर न आहे तोखे न मां कन कोशी लफ़्ज़ ई अॼु थो ॿुधां अरे हेॾी कमदर हिन कन कोशिशि करे ॾिसांसि कनकोशी नथी अचे न बाक़ी कुतनि जा बादाम खाइण में मिठा लॻनि था तूं कन कोशिशि करे ॾिसांसि तूं वरी मालिक छा भला हेॾे तके घणा दफ़ा कंदुमि तूं अॻ में हिकिड़ो दफ़ो ॾिस पोइ तोखे घणा असां ॿुधाईंदासीं कर एतिरा ॾिस हा ईअं 10 दफ़ा कर हे त 10 दफ़ा करे न हिन कहिड़ो बादाम खाधा न हे तोखे ॾिसाए थो न मां कयमि जी हिन साईं मां छॾियो त मां वठां करे ॾेखार न 10 दफ़ा मूंखे सम्झ में न आई न अरे तूं कर ॾिस साईं मां केतिरा ॾिस ख़्याल सां मां हिन मां घणो पुटियो हे करे न 3 दफ़ा कर साईं ॼाणी वाणी कराए वठो साईं न पढ़ियो न हुयो न तव्हां पढ़िया न कर 3 दफ़ा कर 3 दफ़ा करे ॾिस छा थो ॾिसे मुंहिंजो सवेरे हा चिता ॾिस ॾिस वरी ॾिस हा हल हल 3 दफ़ा चयो आहे न चङी तरह ॾिस हल हल टे हा ईअं कर हिकु दफ़ो हुन कयो 3 दफ़ा हिन कयो बाक़ी ॿिया शइ मां कीअं कंदुमि तूं करे ॾेखार हाणे मूंखे कहिड़ो आहे हे ॾिस हा हे 5 7 8 बेइज्जती आहे ए 9 आखिरी आहे ए 10 अच्छा बोली देना हाणे त कर न चुप कर हाणे कर हाणे हा जल्दी कर हीअं वठां न हा छोड़ींदे त वठंदुमि न हा छोड़ियोसि न तव्हां बि छा था छोड़ियो न छा था बीठा वेंदा हुआसीं हा जल्दी कर 10 दफ़ा कर ख़बर न आहे कॾहिं कोशिशि जो हिकु हा ठीकु आहे नमाज़ त पढ़े चाहिए थो करे हेठि मत अची हाणे हेठि त वञ न हा 4
वठो सॾे हिनखे कुतनि जी वाड़ में भाड़े वञी वठो न बसि असांखे बेइज़ती कई वरितो असां कोन को सिखियो आहे त सभिनी मां चवां थो भोतार साईं कुता कढी हिनखे वणिया हुन जॻह ते ओ माई आई थी माई छॾे थी ओ तकियो कहिड़ी आहे अरे काॾे हे काॾे हो एॾे मां वॾे खे कहिड़ो कुझु करायो आहे हथ सां बेइज़ती कराई थी सॼी असांजी भोतार साईं कंहिं ॾिठो त न पाड़े वाड़े वारे हिकिड़े छोकिरे ॾिठो थी खुदा जो हिन खे छोकिरे ॾिठो थी हिकिड़ो 500 पघार जा वधाईंदो मां ॾसजो न कंहिंखे असांखे कहिड़ी ख़बर आहे चटो ईअं कंदो असां झंडू खान तोसां गॾु असांजी बेइज़ती थी वे